मोहसिन अलीहसन मला साहब ऐं पंहिंजो वली डायरी साहब सभिनी दोस्तनि खे असां भलीकार चऊं था हिते इन प्रोग्राम में। मां पंहिंजे दोस्त साथी साईं यूसुफ खे चवंदुमि त हू अची कबीर भील जी किताब बाबति गुफ़्तगू करे। साईं यूसुफ चयो। आयल महिमाननि खे भलकार। असां सिंधी अदबी संगत जे तरफ़ां हर अरबा ते हिकिड़ी दस्तूरी गॾिजाणी कंदा आहियूं ऐं उन्हनि गॾिजाणियुनि में मुख़्तलिफ़ दोस्तनि सां असां रिहाण बि कंदा रहिया आहियूं, उन्हनि जी किताबनि ते अभ्यासी वहकुम कंदा रहिया आहियूं। ऐं अॼु जंहिं नौजवान जे किताब जी महूरत या अभ्यासी वहक असां ही करे रहिया आहियूं इहो आहे मोहतरम कबीर भील। कबीर भील नंढी उमिरि जे में नौजवान जंहिं सियासत कई ऐं इब्तिदा सियासत खां शुरूआति कई ऐं उन सियासत में किताब पढ़णु शुरू कयईं ऐं पढ़ंदे पढ़ंदे पाण ही किताब हिकिड़ो असांखे ॾिए थो। ही किताब डार्विन, मार्क्स ऐं फ्राइड ते लिखियलु आहे, जंहिंजे ज़िंदगीअ ते हिकिड़ा प्रोफाइल आहिनि जेके मुकमिल अदबी अंदाज़ में लिखियलु आहिनि। पर मां ईअं चवंदुसि त हिन किताब जी सभ खां पहिरीं जेका बहितरीनु ॻाल्हि आहे उहा हिन जो जेको आहे किताब जो इंतिसाब आहे। कबीर ही इंतिसाब पंहिंजी माउ खे, पंहिंजे पीउ खे ऐं पंहिंजे वॾे भाउ जेको हिन जो सियासी उस्ताद बि आहे त इल्मी उस्ताद बि आहे उन्हनि जे नाव ते अथसि। माउ जे नाले किताब करणु ऐं असां धरतीअ खे बि माउ चवंदा आहियूं। यकीनन इहा हिकिड़ी वॾी उत्साह बख़्श ॻाल्हि आहे त पंहिंजी माउ खे किताब इत्साब करे उन नाले करे उन जा उहे थोरा लाहे त माण्हू नथो सघे पर ॻाए ज़रूरु थो। तो लती हिन कबीर भील साहिबु इहे थोरा ॻाया आहिनि ऐं इहो ई हिन किताब जो जेको सो मुहाड़ी आहे ऐं हिन किताब जी इब्तिदा आहे। उन खां पोइ हिन किताब में जेके मज़मून लिखियल आहिनि डॉक्टर सिकंदर मुग़ल नसीर मेमण जा, उहे बि हिकिड़ा साराह जोगा आहिनि। पर पाण अचूं था हिननि जे मवाद ते चार्ल्स डार्विन, कार्ल मार्क्स ऐं सिगमंड फ्राइड ते। त इहे उहे साइंसदान आहिनि, सियासतदान आहिनि ऐं डॉक्टर आहिनि, छाकाणि त उहे समाज जो जेको आहे सो उन जे ॻर खे सम्झनि था ऐं उन्हनि जी बुराइनि खे खणी उन्हनि जे ख़तमु करे उन में सुठायूं आणीनि था। हाणे जेकॾहिं असां ईअं चऊं त भई फ्रेंच इनकलाब खां पोइ यूरोप में जेका हिकिड़ी सुजाॻीअ वारो दौरु आयो ऐं उन खां पोइ रूस इनकलाब उन जो नतीजो निकितो त असां ईअं चऊं त इहो नतीजो सॼी दुनिया ते छांइजी वियो, छाकाणि त दुनिया में पोरियत इनकलाब जेको आहे सो मथे उभरी आयो। हेठियों तबिको जंहिंखे न मज़हबी तौरु इज़त मिलियल हुई, न समाजी तौरु इज़त मिलियल हुई, न वरी हुन जेके हुनर ऐं स्किल मुताबिक़ बि हुनखे इज़त कान हुई मिलियल। कारखाननि में हू कमु कंदा हुआ, कपिड़ो हू वणंदा हुआ, मशीनूं हू ठाहींदा हुआ, पर हुननि खे का बि इज़त कान मिलंदी हुई एसि ताईं जो हुननि खे एतिरो टुकुर भोर बि न मिलंदो हो जो पूरी तरह पंहिंजो पेट पाले सघनि। ही माण्हू उहे हुआ जिन इनकलाब आंदो ऐं उन्हनि जी अहमियत खे उजागर कयो। ऐं साॻी जाइ ते जेकॾहिं असां पंहिंजी सिंध जूं हालतूं ॾिसूं त अॼु सिंध जेका आहे सा उन फ्रेंच माहौल वारे खां घटि कान्हे का। साॻी इहा ई हालत आहे हिते मज़हबी हवाले सां, हिते समाजी हवाले सां, इल्मी हवाले सां ऐं स्किल हवाले सां, हुनर जे हवाले सां बि हितां जे जेके धरतीअ जा मालिक माण्हू आहिनि उन्हनि खे का बि हैसियत, अहमियत, इज़त कान थी मिले एसि ताईं जो हुननि खे हींअर हिन वक़्तु त उहो टुकुर बि नथो मिले जो पेट भरे सघनि। हींअर अक्सरियत असांजी जेका आहे गुरबत जी लकीर खां बिल्कुलु हेठि आहे। त उन में असांखे कहिड़ी सियासत जी ज़रूरत आहे, कहिड़े इल्म जी ज़रूरत आहे, कहिड़ी सुजाॻी जी ज़रूरत आहे, उहो हिन किताब खे पढ़ण सां उन जो असांखे बुनियाद जी ख़बर पइजी वेंदी त असांखे कहिड़े इल्म जी ज़रूरत आहे। सिंध जे अंदरि अहिड़े सुजाॻीअ जो जेको पहिरियों दफ़ो जंहिं घिंट वॼायो या रोशनी कई उहो पहिरियों माण्हू जेको हुयो आउं सम्झां थो त साईं जेमशद हुयो। जीअं ॾिठो आहे मूं लिखी करे
उन वक़्त ऐं हालतुनि ऐं अक़ीदनि जे जेके भोपा आहिनि मुल्ला आहिनि उन्हनि खे ललकारियो हो। उन खां पोइ साईं मोहम्मद इब्राहिम जोयो हुयो जंहिं शाह सचल सामी लिखी। उन दौर खे जेको मज़हबी कारो दौर हुयो उन दौर खे ललकारियो। इहो हिकिड़ो वॾो तनक़ीदी किताबु आहे, केरु वञी पढ़ी ॾिसे, शाह सचल सामी। उन खां पोइ हुन त कई किताब तर्जुमा कया। फ़लसफ़े जो इब्तिदाई कोर्स, फ्रेंच इनक़िलाब आहे, इल्मु तदरीसी मज़लूमनि लाइ, वहशी जीवत जा निशान आहे। वहशी जीवत जे निशान खे न कबीर साहिब पाण कोट कयो आहे। इहे किताब आहिनि जिन जे पढ़ण सां इंसान जो दिमाग़ खुले थो। असां नंढा हूंदा हुआसीं, असांखे वालिदेन पंहिंजे मस्जिद में छॾींदो त बाबा क़ुर पढ़ो, छाकाणि त तव्हांजो दिमाग़ खुले। छो त उहो बि हिकिड़ो फ़लसफ़े जो किताबु आहे, उहो बि वॾो हिकिड़ो इल्म जो किताबु आहे। जेकॾहिं उनखे सम्झिजे त, उन जे तर्जुमे मफ़हूम खे सम्झे त सॼी सारी इंसानियत उन में आहे। पर असां मुल्लनि ऐं मज़हबी अक़ीदे वारनि उन्हनि खे हिकिड़ी मुहर हणी पंहिंजो करे छॾियो आहे त बाबा हीअं हीअं थो चवे ऐं हिन हवाले सां हले। ऐं उन खां पोइ असां कॾहिं बि ॿाहिरि न आहियूं निकिता। अॼु बि तावीज़नि, फीननि, धागनि, दुआउनि, इन्हनि जे अक़ीदनि में फाथा पिया आहियूं। जॾहिं त असांखे हिन वक़्तु साइंसी दौर में असांखे हिकिड़े अहिड़े रोशनीअ जी ज़रूरत आहे, अहिड़े इल्म जी ज़रूरत आहे जेको असांजे हिन ग़ुलामीअ मां, जेका तबक़ाती ग़ुलामी आहे, जेका क़ौमी ग़ुलामी आहे, जेका असांजी मज़हबी ग़ुलामी आहे, जेका इंसाननि जे मयारनि जी ग़ुलामी आहे, छो त इंसान खे इंसान बि नथो सम्झियो वञे, उन्हनि जी ग़ुलामीअ खां असांखे आज़ादु ॾियारी। हीउ जेको किताबु आहे आउं सम्झां थो, जेके माण्हू फ्राइड खे नथा सम्झी सघनि उहा पढ़ी, मार्क्स नथा पढ़ी सघनि, डार्विन खे नथा पढ़ी सघनि, छाकाणि त इन जी जेका साइंसी टर्मिनोलॉजी आहे उहा टर्मिनोलॉजी अहिड़ी आहे जो असांजे नौजवान खे घटि सम्झ में अचे। त हिन कबीर जेका तमामु आसान फ़हमे में हिन जा हिकिड़ा प्रोफाइल लिखिया आहिनि, उन्हनि जे फ़िक्रनि ते ॻाल्हायो आहे, उन्हनि जे जेके से अमलनि ते ॻाल्हायो आहे ऐं उन्हनि जे नतीजनि ते ॻाल्हायो आहे, ॾाढे किस्सा गो वारे अंदाज़ में। ॿी ॻाल्हि हिन में जेका ख़ासि अहमियत वारी आहे उहा इहा आहे त हिन में जेके चवणियूं ऐं कहावतूं जेके हिननि ॾिनियूं आहिनि पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां, तशबीहूं जेके ॾिनियूं आहिनि उहे ॾाढियूं लाजवाब आहिनि। बिल्कुलु उहे ईअं ई आहिनि जीअं असांजो हिते समाज आहे। अहिड़े नमूने सां हिन ॾाढे महिनत ऐं जेके से फ़िक्री अंदाज़ सां हिन ॾाढो किताब खे लिखियो आहे। मां सम्झां थो त नौजवान खे हीअ किताब ज़रूरु पढ़णु घुरिजे ऐं जेको सो असांखे बि सम्झणु घुरिजे त असां कंहिं तरफ़ वञणु चाहियूं था। हीउ दौर जेको सो तब्दीलीअ जो दौरु आहे, हीउ दौरु जेको आहे सो साइंस जो दौरु आहे, हीउ जेको दौरु आहे इल्म जो दौरु आहे। ऐं इल्मु इहो न आहे जेको अक़ीदे जे दाइरे में असांखे बंदि करे, जेको हिकु अंधे दौर में आणे असांखे लॻाए छॾे ऐं हिकिड़नि माण्हुनि जा मोहताज थी वञूं ऐं सिर्फ़ु इन जे लाइ सिर्फ़ु हली मरण खां पोइ असांखे जेका असां हलंदी या हलंदो, जेको ॾेई सघे, जेका जहिड़े मिली नथो सघे, असांखे कीअं जेको जहिड़े मरण खां पोइ मिलंदो। ऐं सुकून ॾियण वारा, सुख ॾियण वारा असां पंहिंजो पाण आहियूं। असां पंहिंजो पाण में जेकॾहिं इल्मी सघा आणींदासीं, असां पाण जेकॾहिं पंहिंजी साइंसी सघा आणींदासीं त असां वटि यकीनन रोशनी हूंदी। ऐं हीउ दौरु साइंस जो आहे, हीउ दौरु इकॉनॉमिक जो आहे, हीउ दौरु आइडियाज़ जो आहे। जेके ख़्याल तव्हां ॾियणु चाहियो था उहे साइंसी बुनियादनि ते ॾींदो त उहे नतीजा ॾींदा। जेकॾहिं अक़ीदे जे बुनियाद ते ॾींदो त कंहिं भित सां लॻी टकराइजी वरी वापसि अचे, असांखे लॻंदो, असांखे नुक़सानु ॾींदो। तंहिं करे इहो ज़रूरी आहे त असां पंहिंजे दाइरे खां ॿाहिरि निकिरूं, ॿाहिरि जा जेके लेखक आहिनि, ॿाहिरि जा जेके फ़िलासफ़र आहिनि उन्हनि खे पढ़ूं ऐं सम्झूं। हीअ जेके आहिनि किताब कबीर साहिब पंहिंजी नंढी उमिरि में, हींअर कबीर जी 25 साल उमिरि आहे, त उन उमिरि में ही किताब ॾिनो अथसि ऐं पंहिंजे अंदाज़ सां हिन लिखियो आहे। मां इहो सम्झो हो त हीउ तर्जुमो थियो हूंदो, पर हीउ तर्जुमो न आहे, हिन पाण पढ़ी करे
हेतिरनि किताबनि खे जेको सो अक्स करे उन्हनि मां ही कढी तख़्त कढी हिकिड़ो असांजे आॾो आयो आहे। उर्दू किताब 15 किताबनि, अंग्रेज़ी 17 किताबनि, सिंधी 22 किताब, इहे सभु पढ़ी हिन किताब खे जनमु ॾिनो अथसि। तंहिं करे कबीर जो कि मां चवां थो त ही शाबस हुजे ऐं ही किताब स्पेशली तौर जेके सियासी कारकुन आहिनि या अदबी कारकुन आहिनि जेके पाण खे अदीब था सम्झनि ऐं रोशन ख़्याल था सम्झनि ऐं पाण खे जेके साइंस जा मौजद पाण खे था सम्झनि सिंध में, त उन्हनि खे ही किताब ज़रूरु पढ़णु घुरिजे। तव्हां सभिनी जी महिरबानी। ऐं कबीर साहिब खे शाबस हुजे त अहिड़ो किताब ॾिनो अथसि। असां उमेदूं कंदासीं त ईंदड़ बि ॿिया किताब सुठा असांखे ॾींदो ज़रूरु।